डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां सभु ख़ुशि ऐं खैरियत सां हूंदो। अच्छा, सभिनी स्टूडेंट खां मां पहिरीं ॻाल्हि त माज़रत थो कयां। काफ़ी स्टूडेंट्स कुझु मैसेज कया, छो त उन्हनि मैसेज जो मक़सदु इहो त हुननि चयो सर तव्हां साइंस जी आउटलाइन शेयर न कई आहे, उहा कयो। पोइ उन्हनि खां मां माज़रत कयां थो, छो त साइंस जी आउटलाइन में ॾियणु तव्हां वटि पहुचाइण में मूंखे कुझु लेट थी वई आहे, पर इहा ज़रूरु उमेद आहे त इनशाला तव्हांखे हिन आउटलाइन में कुझु न कुझु फ़ाइदो पवंदो। मुंहिंजी कोशिशि इहा आहे त 100% जेके बि स्टूडेंट अप्लाई कयो आहे हिन मां फ़ाइदो वठनि, पर बदकिस्मतीअ सां जिन वटि न पहुची सघी आहे, उमेद आहे त इनशाला उहे पास थी वेंदा। पहिरियों जेको आहे तव्हांजो चैप्टर जेको साइंस में आहे ह्यूमन सेंस ऑफ ऑर्गेन्स, हिन जी तव्हांखे बाक़ाइदा सां स्टडी करणी आहे। सेंस ऑफ ऑर्गेन्स जेके बि आहिनि ऑर्गेन्स उहे 5 आहिनि, उन 5 जी बाक़ाइदा सां स्टडी करणी आहे। उन्हनि खे प्रॉपर्टीज़ खे सम्झणो आहे, हर एंगल ते तव्हांखे माना इन खे नज़र में कढणो आहे। सिस्टम इन ह्यूमन बॉडी, जेके भी इंसान जो जिस्म आहे उन में जेके भी सिस्टम आहिनि, जे ब्लड सर्कुलेटरी सिस्टम आहे, डाइजेस्ट सिस्टम आहे, ब्रीथिंग सिस्टम आहे, इन्हनि जे हवाले सां इन में कहिड़ा कहिड़ा एज़ो आहे जेके हेल्प कनि था। नंढो आंड्रो छा आहे, वॾो आंड्रो छा आहे, इंसान जी जेका बॉडी आहे उन जो सॼो स्ट्रक्चर छा, बॉडीअ जो छा आहे बाक़ाइदा सां स्ट्रक्चर, जेका भी स्ट्रक्चर आहे उन जी बनावट आहे, उन जी तव्हांखे सुठे नमूने स्टडी करणी। ॿियो DNA तमामु अहम अथव। DNA ऐं इन जी स्ट्रक्चर, ठीकु आहे न, इन जी बनावट इहा सुठे नमूने तव्हांखे स्टडी करणी आहे। ॿी अहम शइ जेका आहे पॉल्यूशन आहे। पॉल्यूशन माना गदलाइण, आलूदगी। पॉल्यूशन जेका आहे उन जा क़िस्म, उन जा कहिड़ा इफेक्ट आहिनि असांजे माहौल ते, इन खे तव्हां ज़रूरु नज़र में कढंदो। पॉल्यूशन जे हवाले सां नोट्स बि तव्हांखे कॾहिं कॾहिं अची वेंदो आहे, या शॉर्ट क्वेश्चन अची थो सघे, तव्हां इन खे माना सुठे नमूने स्टडी करणी आहे। ॿी आहे फिज़िकल चेंज ऐं केमिकल चेंज। फिज़िकल चेंज एंड केमिकल चेंज, हीअ ॿियनि एग्ज़ाम्स में बि ईंदी आहे अक्सर करे। हिननि जे ॿिन्हिनि जे विच में डिफरेंस कहिड़ो आहे, इहो तव्हांखे बाक़ाइदा सां माना सम्झणो आहे, स्टडी करणी आहे। हीअ तमामु अहम टॉपिक अथव, रिएक्शंस, टाइप्स ऑफ रिएक्शंस, इन जा कहिड़े माना जेका क़िस्म आहिनि। ॿियो हीअ शइ केमिकल चेंज तव्हांखे ॿुधाए pH वैल्यू। pH वैल्यू छा आहे, इन जे हवाले सां तव्हां स्टडी कंदव। ॿियो लेंसिस आहिनि, लेंसिस जा जेके लेंस आहिनि माना इंसान जे आई में अख में बि लेंस आहिनि, इन लेंस जा जेके क़िस्म आहिनि इन जी बाक़ाइदा सां स्टडी करणी आहे। ॿियो ह्यूमन आई, इंसान जी अख, इन जी बनावट कीअं, इन में कहिड़ा लेंस इस्तेमालु थियल आहिनि, इन में लेयर कहिड़ा आहिनि, माना जेको इन सभिनी जी तव्हांखे बाक़ाइदा सां नज़र में कढणो आहे। ॿियो आहे लाइट ऐं हीट। ही ॿई अहम टॉपिक्स अथव। हिन सां रिलेटेड तक़रीबन क्वेश्चन ईंदो ई ईंदो आहे। कॾहिं कॾहिं हीउ क्वेश्चन ईंदो आहे त सिज जी रोशनी असां ताईं माना या ज़मीन ते पहुचण में घणो टाइम लॻंदो आहे, इहो 8 मिनट 8 मिनट्स, ठीकु आहे। ऐं ॿियो हीट, हीट जी प्रॉपर्टी छा आहिनि, इन खे हीट जो SI यूनिट, यूनिट्स माना तव्हांखे जेके बि SI यूनिट्स आहिनि माना माप जा एका, इहे तव्हांखे सुठे नमूने नज़र में कढणा आहिनि। इन्हनि सां को बि क्वेश्चन रिलेटेड हुजे उहो तव्हांजो मिस न थिए। प्रॉपर्टीज़ आहिनि, हीट ऐं लाइट जी प्रॉपर्टीज़ आहिनि, इहे बाक़ाइदा सां सुठे नमूने तव्हांखे नज़र में कढणियूं। सोलर सिस्टम तमामु अहम किरदारु अदा करे थो साइंस में 8 में। जेके भी ग्रह आहिनि हिन धरतीअ ते टोटल 8 ग्रह आहिनि। कॾहिं कॾहिं माना जेको इन सां हवाले सां तव्हांखां इहो कोन पुछंदा त 8 ग्रह आहिनि, पर तव्हांखां इहो पुछंदा त कहिड़ो जेको आहे सो ग्रह वधीक गर्म आहे, धरती जे वेझो कहिड़ो आहे, ऐं वॾे खां वॾो ग्रह कहिड़ो आहे, माना जेको आहे सो नेपच्यून आहे। जेके भी इहे रिलेटेड माना सोलर सिस्टम सां जेके भी 8 ग्रह अचनि था, उन जी हर हिक जी सुठे नमूने स्टडी करणु घुरिजे। जुपिटर जे हवाले सां अक्सर क्वेश्चन ईंदो आहे, ठीकु आहे न। तव्हांखे इहे माना सोलर सिस्टम मां को बि रिलेटेड क्वेश्चन मिस न थिए, ऐं हीउ यकीन थो ॼाणां त हिननि मां तव्हांखे सोलर सिस्टम सां को न को क्वेश्चन ज़रूरु ईंदो ईंदो। ऐं लेंस तव्हांखे ॾसियो त तमामु अहम अथव। लेंस जे हवाले सां एयर आहे, हवा, इन जे बारे में तव्हां स्टडी करणी आहे। बैक्टीरिया, बैक्टीरिया बि माना साइंस में तमामु घणो किरदारु अदा कनि था। बैक्टीरिया जे हवाले सां बैक्टीरिया जा क़िस्म जेके आहिनि
इन सां रिलेटेड तक़रीबन तव्हां सुठे नमूने पढ़ी छॾियो। ॿियो ह्यूमन जेको आहे स्ट्रक्चर सिस्टम तव्हांखे मां ॾसियो एलिमेंट आहे, ठीकु आहे, एलिमेंट आहे। हिन एलिमेंट सां गॾो गॾु ॿी शइ कंपाउंड ऐं मिक्सचर, ही ॿई माना तमामु अहम टॉपिक अथव। कंपाउंड छा आहे, मिक्सचर छा आहे, हिननि ॿिन्ही जे विच में डिफरेंस कहिड़ो आहे, ऐं ॿी तमामु अहम टॉपिक पीरियोडिक टेबल। इन में जेके बि एलिमेंट्स आहिनि, एलिमेंट्स जा क़िस्म आहिनि, मेटल छा आहे, नॉन मेटल छा आहे, इन जे हवाले सां सुठे नमूने तव्हांखे स्टडी करणी आहे। ऐं इन में जेके बि पीरियड आहिनि, ग्रुप्स आहिनि, ग्रुप्स जे हवाले सां तव्हांखे त माना को क्वेश्चन मिस ई न थिए। कॾहिं कॾहिं इन जा सिंबल्स बि पुछिया वेंदा आहिनि। जीअं हीलियम आहे, हीलियम खे छा सां ज़ाहिर कंदा आहियूं, सोडियम आहे, सोडियम जो एटॉमिक मास घणो आहे ऐं एटॉमिक नंबर घणो आहे, माना एटॉमिक मास, एटॉमिक नंबर ऐं उन्हनि जो एटम, उन जा शेल, इन्हनि जे हवाले सां बाक़ाइदा सां स्टडी कयो। पीरियोडिक टेबल सां हिक खां वधीक क्वेश्चन बि अची सघनि था, पर हिकिड़ो क्वेश्चन ज़रूरु तव्हांजो ईंदो। उमेदु आहे त हीउ वीडियो तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद थींदो। बाक़ी माज़रत कंदुमि त कुझु टॉपिक्स तव्हां सां अञा शेयर थी सघे मां न बि करे सघियो हुजां। मुंहिंजे तजुर्बे जे हिसाब सां तक़रीबन कवर थी वई आहे। ऐं आख़िर में टेस्ट ॾेई ईंदो त मूंसां इहो थोरो तव्हां डिस्कस कंदव त सर तव्हां हीअ शइ ॿुधाई, हीअ आई या न आई, ताकी असां अञा बि शागिर्दनि जी वधीक रहनुमाई करे सघूं। यूनिट्स आहिनि, मेजरमेंट जा जेके यूनिट्स आहिनि, इन्हनि जी स्टडी कंदव। ऐं ब्रांचिस आहिनि, जेके बि साइंस जी ब्रांचूं आहिनि, इन्हनि खे बि नज़र में कढी छॾियो। छो त कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त बाबा जेका प्लांट्स माना ॿूटनि जी स्टडी कंदा आहियूं, उनखे छा चइबो आहे, ठीकु आहे न, उनखे ज़ूलॉजी चइबो आहे। माना जेके बि साइंस जूं शाखूं अचनि थियूं, ब्रांचिस अची वञनि थियूं, इन सां रिलेटेड को बि क्वेश्चन तव्हांजो न रहिजी, ठीकु आहे। ऐं ॿी तव्हांखे हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांखे साल्ट ॿुधायो हलाए न, हीअ त तमामु अहम टॉपिक आहे। एसिड आहे, एसिड, बेस ऐं साल्ट, ही तमामु अहम अथव। एसिड जी प्रॉपर्टियूं कहिड़ियूं आहिनि, बेस जी प्रॉपर्टियूं कहिड़ियूं आहिनि, साल्ट छा आहे, ऐं बेसिक फार्मूला, वाटर जो फार्मूलो आहे, साल्ट जो फार्मूलो कहिड़ो आहे, इहे फार्मूला सुठे नमूने स्टडी करे छॾियो। फार्मूले सां रिलेटेड को बि क्वेश्चन अची सघे थो। एसिड जूं प्रॉपर्टियूं कहिड़ियूं आहिनि, बेस जूं कहिड़ियूं प्रॉपर्टीज़ आहिनि। कॾहिं कॾहिं हीउ क्वेश्चन 2-3 दफ़ा आयो आहे त जेको असां वटि लिटमस पेपर हूंदो आहे, बेस उनखे ब्लू करे छॾींदो आहे, एसिड उनखे ॻाढ़ो करे छॾींदो आहे, ठीकु आहे न। ऐं साल्ट कीअं थो ठहे, इहे बेसिक शयूं इन्हनि जे बाक़ाइदा सां तयारी करे छॾियो। ऐं सोलर सिस्टम आहे, पीरियोडिक टेबल आहे, जेके जेके वराए शयूं चवां थो, लाइट आहे, रिएक्शन्स आहे, DNA आहे, ह्यूमन बॉडी स्ट्रक्चर आहे, ऐं जेके सिस्टम्स आहिनि इहे बाक़ाइदा सां, फोर्स आहे, प्रेशर आहे, ब्लड सिस्टम आहे, इन जे रिलेटेड को बि क्वेश्चन तव्हांजो मिस न थिए। ऐं ॿियो बक़ाया स्कॉलर्स जेके बि रिलेटेड ईंदियूं आहिनि, उहे फेसबुक ते अनाउंस कंदा आहियूं। ऐं उन सां गॾोगॾु हिन असां चैनल ते बि हीउ जेको असांजो नंबर आहे, तव्हां हिन ते नंबर ते राब्तो करे सघो था। ऐं ऑनलाइन असां अकेडमी बि हलाईंदा आहियूं, उन में मुख़्तलिफ़ जेके बि सब्जेक्ट आहिनि, उन सभिनी सब्जेक्टनि जी तयारी कराई वेंदी आहे। हिन साल असां हिकिड़ी बैच हलाए चुका आहियूं स्कॉलरशिप जे हवाले सां। हाणे सेकेंड बैच स्टार्ट कंदासीं। AQ खान स्कूल जेको आहे सिस्टम आहे, डॉक्टर अब्दुल क़ादिर स्कॉल सिस्टम इस्लामाबाद, उनजो कैंपस आहे। जेके बि उन्हनि उहो बि स्कॉलरशिप ॾींदो आहे। उन जे हवाले सां हाणे उनजी अञा डेट अप्लाई करण जी अथव, 31 हिन महीने जी 31 तारीख़ ताईं तव्हां अप्लाई करे सघो था। जेके अगरि जेकॾहिं गर्ल्स आहिनि या बॉइज़ आहिनि, हिन में अप्लाई न करे सघिया आहिनि त 31 तारीख़ अञा तव्हां वटि तव्हां वटि 1-2 ॾींहं आहे। पोइ जेको अप्लाई करणु चाहे त उहो बि हिन में AQ खान में अप्लाई करे। ऐं उन जा हाणे असां जल्द खां जल्द क्लास हलाईंदासीं। यूट्यूब ते मां कुझु शयूं शेयर न करे सघंदो आहियां, छो त असांजी पंहिंजी अकेडमी बि हलंदी आहे। उन में हर क़िस्म जेके सब्जेक्ट आहिनि, हर सब्जेक्ट जो अलॻि सां टीचर आहे। जेकॾहिं उहो तव्हांजो का सिस्टर आहे या को भाउ आहे शामिलु थियणु चाहे थो त हिन नंबर ते राब्तो कंदा। ऐं इनशाला क्लास जेके आहिनि अॻिले महीने जेको माना जीअं डेट पूरी थींदी हिन जी, अञा फार्म हलनि था पिया, ऑनलाइन फार्म हलनि था पिया जेके हिन जी दाख़िला जा। पोइ इहा जीअं डेट पूरी थींदी त पोइ असां इन जा जेको आहे सो अकेडमी जा क्लास स्टार्ट कंदासीं। मां सभिनी भाइरनि ऐं भेनरुनि खे हिकिड़ी आख़िर में रिक्वेस्ट ज़रूरु रखंदुमि, जिन वटि हीउ वीडियो पहुतो आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, वीडियो खे लाइक कनि, कमेंट्स बि कनि ताकी तव्हांजो नोटिफिकेशन मूं वटि पहुची सघे।
महिरबानी। मां आहियां ज़ाहिद अली ऐं तव्हां सां Z2A अकेडमी में गॾायूं ऐं जेके शयूं रिलेटेड हूंदियूं इंशाल्लाह तव्हां सां 100% कोऑपरेशन हूंदो ऐं तव्हां सां शेयर कंदासीं।